अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि गाफिरिज़ ज़ंब क़ाबिलित तौब शदीदिल इक़ाब ज़ित्तौल ला इलाहा इल्ला हुवा इलैहिल मसीर। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ला व रब्बिका ला युमिनूना हत्ता युहक्किमूका फ़ीमा शजरा बैनहुम सुम्मा ला यजिदू फ़ी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअह व अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाबह। आमीन या रब्बल आलमीन। स्टेज मथे तशरीफ़ फरमा मुअज़्ज़ज़ उलमाए किराम ऐं मुंहिंजा दीनी भाइयों, कौम मिलत जा ग़यूर नौजवानों, पर्दे में माइक के ज़रिए सुनने वाली मुझे इस्लामी तरीक़े से माऊं भेणों मासूम बच्चा, यकीनन पां जी वॾी ख़ुशनसीबी चवाइजे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पां खे हिकिड़ी दीनी मजलिस जा अल्लाह ताला पां खे हिस्सेदार बनाए ने पंहिंजी जमात ॾदर जी वॾी मुबारकबादी जे क़ाबिल आहे, जंहिं हिकिड़े अहिड़े वक़्तु अहिड़े माहौल में ही दीनी प्रोग्राम मुनक़िद कयो हुयो त पाण ॾिसूं पिया त पंहिंजो ॾींहुं ॾींहुं पंहिंजे माहौल में माण्हू मेड़े ऐं मलाखणे लाइ करे प्रोग्राम बनाई पिया ने ओॾां पंहिंजो माल पंहिंजो वक़्तु इन मेड़े ऐं मलाखणे में माण्हू पंहिंजो बर्बादु कयूं पिया। अहिड़े वक़्त में दीनी प्रोग्राम रखणो अल्लाह रसूल जिते ॻाल्हि थिए, यकीनन इहा वॾी ख़ुशनसीबी आहे ने उहो मड़े बाद जंहिं हिन प्रोग्राम खे कामयाब बनाइण में, हिन प्रोग्राम खे रखे में जंहिं जहिड़ी मदद कई आहे, अल्लाह ताला उन मदद खे क़बूल फ़रमाए ने हिन प्रोग्राम खे पाण ॿिन्हिनि जी आख़िरत जो अल्लाह ताला निजात जो ज़रियो बनाए ने हिन क़िस्म जा मज़ीद अल्लाह ताला पाण खे दीनी प्रोग्राम रखण जी अल्लाह पाण खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ जेको अॼु मजलिस रही वॾी क़ीमती रियाण, वॾी क़ीमती मजलिस आहे। सही बुखारी जी रिवायत है, सईदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु हदीस जा रावी बयान फरमाई था जे अल्लाह जा बेशुमार मलाइका आहिनि, जंहिंमें जा हर मलाइके जी अल्लाह ताला अलॻि अलॻि ड्यूटी मुक़ररु करे छॾे तो तमामु मलाइके पंहिंजी ड्यूटी मथे लॻा पिया आहिनि। उन मलाइके में जा अमुक स्पेशल मलाइकनि जी हिकिड़ी ड्यूटी इहा आहे यल्तमिसून मजालिस ज़िक्र, जेको सिर्फ़ु ज़िक्र जूं मजलिसूं ॾियारीनि पिया। दुनिया में किथे अल्लाह जो ज़िक्र थी थो, किथे किताब सुन्नत जी ॻाल्हि थी थी, किथे माण्हू अल्लाह जी वाखाण बयानु कयूं था, उनजो कमु ई आहे। पोइ मलाइके जॾहिं ॾिसनि था जे कंहिं ॻोठ में कंहिं जॻह मथे अल्लाह जो ज़िक्र लाइ करे, अल्लाह जी वाखाण लाइ करे, किताब सुन्नत जूं ॻाल्हियूं सुणाइण लाइ करे, सिखाइण लाइ करे माण्हू वेरा थिया आहिनि, त ॿिया मलाइक उनखे आवाज़ु ॾींदा जे हल्लुम इला हजातिकुम, हेॾां अचो हिते तव्हांजी ज़रूरत पूरी थींदी। पोइ वॾी हदीस आहे इहा जंहिंमें आख़िर में इहा आहे जे अल्लाह ताला उन मलाइकनि खे, उहे मलाइक अचनि था, पोइ पंहिंजा पर जेको आसमान दुनिया आसमान ताईं जेको आहे उन लाइ करे फैलाए छॾीनि था, अल्लाह जो रहमतूं मग़फ़िरतूं मड़े उन लाइ करे ऐं अजरो सवाबु। आख़िर में उन हदीस में इहा जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे मलाइकनि खे जॾहिं मलाइक वरी पाछा अलाट वञे था, उन मजलिस जॾहिं पूरी थी थी तहिड़ा अल्लाह उनखे पुछे थो, हालांकि अल्लाह खे मड़े ख़बर अथई आहे, पाण हिते बेरा आहियूं, कोरेला बेरा थिया आहियूं, कोर अल्लाह खे मड़े इन ॻाल्हि जी ॼाण आहे। तंहिं हूंदे अल्लाह ताला उन मलाइके खे मड़े पुछे थो ऐं आख़िर में अल्लाह रब्बुल इज़्ज़त मलाइकनि चए थो फअशहिदू, ऐं मुंहिंजा मलाइक ऐं गवाह रहो, मूं उन मिड़ी खे माफ़ु करे छॾियो। मलाइक चवंदा आहे रब उन में हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जेको उनजो नियत या उनजो जेको आहे इरादो ई न हो जो ख़ासि दीन जूं ॻाल्हियूं सुणण लाइ करे, अल्लाह जी वाखाण सुणण लाइ करे अचे, बल्कि उहो पंहिंजे कम काज में वियो पिए, ॾिठनि जे हिते को दीनी प्रोग्राम आहे त चए आउं ॿ अखर सुणंदो वञा। प्यारे नबी फरमाए जे अल्लाह चए थो जे हीअ अहिड़ी मजलिस आहे जे उन में वेंदल उन भेरो उहो पण महरूम नथो थी, मूं उनखे माफ़ु करे छॾियो। अल्लाह ताला पाण ॿिन्ही खे माफ़ु करे, पाण मथे रहम करे, ऐं जीअं अल्लाह ताला पाण खे हिते बेरा कयईं हिन दीनी प्रोग्राम में जन्नतुल फिरदौस में, पाण ॿिन्ही खे अल्लाह ताला हीअं ज बेरा करे। आमीन या रब्बल आलमीन। मुंहिंजा अज़ीज़, मूंखे बिदत जे ताल्लुक़ से जे बिदत जा को नुक़सानात ऐं बिदत जी को मज़म्मत आहे, इन ताल्लुक़ से चंद ॻाल्हियूं आसमियूं बयानु करण जो हुकुम मिलियो आहे। हालांकि पाण पिन खे जमात अहले हदीस जा अफ़राद सॾायूं था, पंहिंजी निस्बत वॾी आहे, किताब सुन्नत खे मञे वारा ने
पाण जेकॾहिं बिदत में पाण वटि जेकॾहिं बिदतूं आहिनि त इहा वॾी पाण में हिकिड़ी वॾी ख़ामी ऐं कोताही आहे। कुला त पंहिंजी निस्बत वॾी आहे, किताब सुनत खे मञे वारा जेके अहल हदीस, इहा वॾी ॻाल्हि आहे ईअं। लेकिन बहरहाल जेकी पण अल्लाह ताला सुजाए चंद ॻाल्हियूं आस में ऐं बिदत तालुक़ से बयानु कंदुसि। जी बिदत जी कुरो मज़मत आहे। बिदत चए कोरे खे था, लुग़त जा लिखे वारा अलॻि अलॻि बिदत जी माना बयानु कयूं। अमुक आलम चए था बिदत चए था नई शइ खे, को नई शइ वे उनखे बिदत चवाइजे। ऐं शरीयत जी इस्तिलाह में बिदत चए था दीन जे अंदरि को अहिड़ी शइ घड़े लाइणी जेको शरीयत जहिड़ी हुए ऐं इंसानु उन मथे अमल करे, मुबालगो अल्लाह जी रज़ा लाइ करे, मुबालगो करे उन में, गुलू करे उन में, इहा बिदत जी तारीफ़। ऐं अमुक आलम में चयूं त दीन में अहिड़ो को कमु करणो जंहिंजी असुल मौजूदु न हुए, न अल्लाह जे नबी उहो अमल कयईं, न करण जो हुकुम ॾिने, न साहबा किराम अमल कयूं, यानी ख़ैरुल कुरून में उहो अमल न थियो हुए, न पुठियां को माण्हू घड़े लाथऊं उनखे, न पोइ उन ई मथे जेको उहो अमल कई पिया, इहा बिदअत आहे। ऐं बिदत जी मज़मत अल्लाह जो क़ुरान काफ़ी है। क़ुरान पिन बिदत जी मज़मत बयानु कयईं। अल्लाह फरमाए अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह जे अॼु आंजे दीन खे मूं मुकमल करे छॾियो, न मुंहिंजी नेमत आम ते मूं पूरी करे छॾी ऐं हिन दीन मथे आऊं आखां राज़ी थी वियुसि। त जॾहिं दीन मुकमल आहे, दीन कामिल आहे, तव्हां हिन दीन में कंहिं क़िस्म जो वधारो घटारो करण जी ज़रूरत ज न आहे। अल्लाह पंहिंजे प्यारे पैगंबर जे ज़माने में दीन खे अल्लाह मुकमल करे छॾे, न हिकिड़ी शइ जेको पूरी थी पई हुई, मुकमल थी वे, उन में का शइ विझण जी, उन में का शइ कढण जी गुंजाइश ज न आहे। त दीन मुकमल आहे, दीन कामिल आहे। हाणे हिन दीन में न की वधारो थींदो ऐं न की घटारो थींदो, बसि। लिहाज़ा जेकॾहिं को पाण शइ वधायूं था दीन में, त हिन जो मतिलबु आहे त बिदती माण्हू ई सम्झे थो दीन मुकमल न आहे, आऊं दीन खे मुकमल कयां थो। न इहा शरीयत साज़ी अथई, शरीयत खे बनाइण जो मुतरादिफ़ शइ अथई। एतिरे लाइ करे क़ुरान ऐं हदीस में बिदत जा वॾा नुक़सान मज़मत बयानु थी आहे। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर ख़ुतबे में अल्लाह जो नबी जरा नसीहत कंदा हुआ सहाबा किराम खे, जरा ख़ुतबो मसनून जेको साबित अल्लाह जे रसूल वटां अलॻि अलॻि अल्फाज़ जे ज़रिए, उन में हिकिड़ो इहा शइ पिणु अल्लाह जो रसूल हर नसीहत जे मौक़े मथे सहाबा किराम खे उम्मत खे दर्स ॾींदा हुआ। जे यादि रखो फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु बिदअतिन दलाला। अल्लाह जो रसूल हर नसीहत जे मौक़े मथे इन ॻाल्हि खां उम्मत खे धिॼारींदा हुआ जे हर बिदत गुमराही आहे, न हर गुमराही जन्न में खणी वेंदी। त हीअ बिदत केतिरी ख़तरनाक शइ आहे, जे अल्लाह जो रसूल हर नसीहत जे मौक़े मथे उम्मत खे दर्स ॾे पियो जे बिदत खां बचजा, बिदतूं न करजा, दीन में नयूं ॻाल्हियूं पैदा न करजा। ऐं ज़िंदगी जे आख़िरी अयाम में सुनन दारमी जी रिवायत है, ने अक्सर ॿई हदीस जी किताब में रिवायत मौजूद है, ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं में प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु व तस्लीम उम्मत खे सुन्नत खे लाज़िम पकड़ूं ऐं बिदत खां दीन में नयूं ॻाल्हियूं पैदा करण खां अल्लाह जे रसूल ज़िंदगी जे आख़िरी ॾींहं में उम्मत खे वसीयत कयईं। प्यारी हदीस है, सैयदना हज़रत इरबाज़ बिन सारिया रज़ी अल्लाह तआला हदीस रावी बयान फरमाइए था, क़ाल सल्ला लना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातल फज्र सुम्मा वअज़ना मौइज़तन बलीग़तन ज़रफ़त मिनल उयून ववजलत मिनल क़ुलूब फ़क़ाल क़ाइलुन या रसूलल्लाह कअन्नहा मौइज़तु मुवद्दि फ़अौसिना क़ाल औसीकुम बितक़वल्लाह वस्सम'i वत्ताअह वइन कान अब्दुन हबशिय्युन फ़इन्नहु मन यइश मिनकुम बादी फ़सयरा इख्तिलाफ़न कसीरा फ़अलैकुम बिसुन्नती वसुन्नतिल खुलफ़ाइर राशिदीनल महदिय्यीन अद्दू अलैहा बिन्नवाज़िज वइय्याकुम वमुहदसातिल उमूर फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन दलाला औ कमा क़ाल अलैहिस्सलातु व तस्लीम। इरबाज़ बिन सारिया चवनि था सल्ला लना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातल फज्र, हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जे प्यारे पैगंबर असांखे असूर जी नमाज़ पढ़ायूं, पिरो जी नमाज़ पढ़ायूं। जॾहिं नमाज़ पढ़ाए लाथो
तेरा अल्लाह जे प्यारे पैगंबर असां के अज़ीम बलीग अल्लाह जे रसूल खिताब कयो। प्यारे नबी जो तो हर खिताब ऊंचो होंदो, अल्लाह जे रसूल जो हर खिताब अज़ीम होंदो। लेकिन अज इरबाज़ बिन सारिया चए तो अल्लाह जे रसूल अहिड़ो खिताब कए ज़रफ़त मिन अल उयून व वजलत मिन अल क़ुलूब। सहाबा इकराम ज़ारो कतार रोए पिया, दिली नरम थी वयूं, अखी मुंहिंजा पानी जारी है। फ़क़ाल क़ाइलुन या रसूल अल्लाह, हिकिड़ो उथी विच में साहबी चए तो ऐं अल्लाह जे रसूल कअन्नहा मौइज़तु मुवद्दिअ, ऐं अल्लाह जो रसूल अॼु जेको जो ख़िताब है, अॼु जेको तक़रीर आवाज़ कया आहियां, इहो त अहिड़ो लॻे थो जे लाॾाणे वारो ख़िताब है। ऐं दुनिया में लाॾाणू करे वारा आहियो, दुनिया में रुख़सत थिए वारा आहियो। फ़अौसिना या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा पैगंबर उम्मत के वसीयत करे वञो, असांखे न आख़िरी टाइम में को वसीयत कयो उम्मत के। हाणे सुन जा प्यारे पैगंबर जी आख़िरी वसीयत उम्मत करो है, क़ाल औसिकुम बितक़वल्लाह, प्यारे पैगंबर ते आऊं आके वसीयत कयां थो हमेशा अल्लाह खां डर जा। उम्मत के नाले पहली वसीयत प्यारे पैगंबर जी अल्लाह जो खौफ दिली में पैदा कर जा, तक़वा परज़गारी जो है पंहिंजी दिली में पैदा कर जा, हर मामले में अल्लाह खां डर जा। उसीकुम बितक़वल्लाह वस्समअ वत्ताअ, ऐं आंखें सुन जी इताअत ऐं फर्मा बरदारी जी वसीयत कयां थो। व इन कान अब्दुन हबशियुन, आंजो जेकॾहिं अमीर हिकिड़ो हबशी गुलाम बण जेकॾहिं आ मथे अमीर बने, उनजी पण ॻाल्हि सुन जा, उनजी इताअत ऐं फर्मा बरदारी कर जा। कोरेला ये वसीयत अल्लाह जे रसूल कोरेला के प्यारे नबी फरमाया फइन्नहु मन यअश मिनकुम बादी, मूं पुठियां जेको पण जीअरो रहंदो वो घणा इख्तिलाफ़ ॾिसंदो, घणा इख्तिलाफ़ ॾिसंदो। हाणे इन इख्तिलाफ़ जे मौके मथे, इन इख्तिलाफ़ जे मौके मथे, इन क़िस्म जे फितने फसाद जे मौके मथे उम्मत कोरो करे। प्यारे नबी फरमाया फअलैकुम बिसुन्नती, तरह तरह जा इख्तिलाफ़ पैदा थिए, हर को माण्हू सॾ करे जे हिन जमात में अचो, हू चए हिन जमात में अचो, तरह तरह जा इख्तिलाफ़, तरह तरह जूं जमातूं पंहिंजा लेवल बनाए करे जहिड़ो पंहिंजो कमु शुरू कई। अहिड़े मौके मथे प्यारे नबी उम्मत के दर्स ॾियण जे अलैकुम बिसुन्नती, मुंहिंजी सुन्नत खे लाज़िम पकड़जा। इन इख्तिलाफ़ जे मौके मथे अल्लाह जे रसूल उम्मत के तालीम ॾिने जे मुंहिंजी सुन्नत खे लाज़िम पकड़जा। व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन, ए खुलफाए राशिदीन अबू बकर उमर उस्मान अली रज़ी अल्लाहु अन्हुम अजमईन जी सुन्नत के लाज़िम पकड़ जा। ने सुन्नत के कीअं पकड़ जा, अल्लाह जे रसूल हिकिड़ी मिसाल ॾेई करे सम्झायो, अद्दु अलैहा बिन नवाज़िज, सुन्नत के डाणे से जल जा। हिकिड़ी शइ पाण ॾंद से जलियूं, ॾाड़ जेको आहे ॾंद जे मुक़ाबले में ॾाड़ मज़बूत है। का शइ ॾंद से जलियो, उहा शइ पाण छिकींदासीं, ॾंद वारी शइ तकड़ी छॾाए वेंदी। ॾाड़ से पाण का शइ जलींदासीं, उहा तकड़ी छॾाईंदी की न, ॾाड़ मज़बूत है ॾंद जे मुक़ाबले में। प्यारे नबी चईं आख़िरी वक़्त में जॾहिं तरह तरह जा इख्तिलाफ़ जनम गले, अहिड़े दौर में सुन्नत के मज़बूती से पकड़े लाइजा। अद्दु अलैहा बिन नवाज़िज व इय्याकुम व मुहदसातिल उमूर, दीन में नयूं ॻाल्हियूं पैदा न करजा। कुल्ला त दीन में हर नई ॻाल्हि बिदत है, हर बिदत गुमराही है। कुरो मालूम थियो तो प्यारे पैगंबर जिंदगी जी आखिरी ॾींहं में उम्मत के वसीयत कयईं जे बिदत खां बची वञा। सही मुस्लिम जी रिवायत प्यारे नबी फरमाए, मन आमिल अमलन लैस अलैहि अमरुना फहुव रद्द, जे के इंसान को अहिड़ो अमल कयो जेको अमल असांजी सुन्नत से साबित न आहे, प्यारे नबी जी उन मथे मोहर न आहे लॻल, उहो अमल मरदूद है। अमल खपे अहिड़ो वॾो हुए, दीन जे नाले मथे खपे अहिड़ो ख़ासो अमल हुए, लेकिन अल्लाह जे प्यारे पैगंबर जे उन अमल मथे मोहर न आहे लॻल, उहो अमल क़ाबिल क़बूल न आहे। हिते दीन जे नाले मथे केतिरियूं बिदतूं पंहिंजे समाज, पंहिंजे माशरे में ई कोरो आहे। मोल साहब हिन में वांदो कोरो आहे, वांदो इहे जे अल्लाह जे रसूल जी मोहर न आहे लॻल, वांदो आहे मिनी खां वॾो। हर कम ये कयो है, इन में कोरो वांदो है, सवाब है, अजर है, अजर है, सवाब। अमल खपे अड़ो वडो हुए, पाई नारिंदासीं जे प्यारे पैगंबर जी सुन्नत से वो अमल साबित आए या नहीं। दलील करो है सुन्नत से साबित नहीं, भले खपे अड़ो वडो अमल होंदो वो काबिल कबूल नहीं, बल्कि आऊं ये समझा तो जे बिदअत सुन्नत जे मुकाबले में बिदअत है ने, बिदअत ये समझो सुन्नत जी मुखालिफत है। ए सुन्नत जी मुखालिफत करण वारो उन जो ताल्लुक प्यारे नबी से नहीं।
दलील सही बुखारी जी वडी रिवायत है। हजरत अनस रज़ी अल्लाह तआला हदीस जरावी बयान फरमाईता जा सलासतु रातिन इला बुयूत अज़वाज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम्मा उखबिरु कन्नम तक़ालुआ फ़क़ालू अयन व नहनु मिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़मा तअख़र फ़क़ाल अहदुहुमा फ़अमा फ़अना उसल्लि अल-लैल वला अरक़ुद वक़ाल आख़र अना असूमु अद-दहर वला उफ़्तिर वक़ाल आख़र अना ला अतज़व्वजु निसा फ़जाअ अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल अंतुम अल्लज़ीना क़ुल्तुम कज़ा व कज़ा अमा वल्लाह इन्नी लअख़शाकुमुल्लाह व अत्क़ाकुम लकिन अना उसल्लि व अरक़ुद व असूमु व उफ़्तिर व अना अतज़व्वजु निसा फ़मन रग़िबा अन सुन्नती फ़लैसा मिन्नी। ये हदीस जो आखिरी टुकड़ो हमेशा निकाह जे मौके मथे पास सुनो था, लेकिन ये सजी रिवायत जो सही बुखारी में अल्फाज के साथ मौजूद है, ये रिवायत आंस में मुहर पड़ी है। हजरत अनस रज़ी अल्लाह तआला चए तो जा सलासतु रहतन इला बुयूत अज़वाज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्रै नौजवान मोमिन जी माए वट आया, कुरेला आया यसअलून अन इबादत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इबादत ताल्लुक से पुछेला करे आया। हिन हदीस में ये मसलो मालूम थियो जे डिग मसाइल मालूम थे, उनमें एकड़ो मसलो हुई जे सहाबा किराम जे अंदर दीन सिखे जो कड़ो जज्बो है ए खुसूसन नौजवान जे अंदर जे ही नौजवान अल्लाह जे रसूल जी इबादत उन्हीं सामने हुई, अल्लाह जो रसूल उन्हें नसीहत कहिंदो, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं के दर से खुतबा ॾींदा हुआ, लेकिन तंहिंजे बावजूद नौजवान जो जज्बो एतिरो है जे अल्लाह जे प्यारे पैगंबर जी घर नूं ॿाहिरि जेको इबादत असां सामने है, लेकिन प्यारो पैगंबर घर में कहिड़ी इबादत करे तो ये पण असांखे मालूम थियो असां अहिड़ी इबादत कयूं। केतिरो जज्बो है नौजवान, हिकिड़ा असांजा पण नौजवान है, हिकिड़ा असांजा पण नौजवान है। हिन हदीस में नौजवान के पैगाम है जे दीन जो जज्बो पंहिंजे अंदर पैदा कयो, जवान आयो जेको है अल्लाह जवानी ने जवानी अल्लाह जी वॾी नेमत कदर कला हिन जवानी जी। ही नौजवान जरा मोमिन जे माए के जरा पुछी लाही था जी अल्लाह जो रसूल कहिड़ी इबादत कईंदा, फलम्मा उख़बिरु कन्नम तक़ालुआ, मोमिन जी माए सॼी लिस्ट जारी करे ॾिनो जी भई अल्लाह जो रसूल जी ही इबादत है, एतिरी नमाज़ पढ़ंदा, ही रोज़ा है, सारा मामूलात आहिनि। फलम्मा उख़बिरु रावी हदीस चए तो जरा इनखे ख़बर पई अल्लाह जे रसूल जी इबादत कन्नम तक़ालुआ, इन्ही खे अल्लाह जे रसूल जी इबादत ऊची लगी ने ऊची लगी। कुरान जो जवाब इन ही हदीस में उन्हीं चवंदा भई क़ालू अयन नहनु मिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, केॾां अल्लाह जो प्यारो पैगंबर है, केॾां पा कद गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बि मा तअख़र, अल्लाह ताला पंहिंजे प्यारे पैगंबर जा अगला ऐं पोइला मड़ा गुनाह माफ़ करे। रसूल मासूम अल ख़ता है, रसूल वधारे नेकी करे ऊची करे, रसूल तो मासूम है, पां त गुनहगार पाण खे त वधारे नेकी करनी पवंदी। हाणे ई नौजवान पिंड में सलाम कयूं था ने असांजा नौजवान पण पिंड में सलाम कयूं था। इन में हिकिड़ो नौजवान चए थो नारे आऊं जेको रहियोसि अमा अना फ़अना उसल्लि अल-लैल वला अरक़ुद, आऊं सॼी राति नमाज़ पढ़ंदो सुम्हंदुसि की न। तर ॿियो नौजवान चए थो अड़े ही त वधी वियो, ही सॼी राति नमाज़ पढ़ंदो सुम्हंदो की न। तर ॿिए चयो अना असूमु अद-दहर वला उफ़्तिर, सॼी ज़िंदगी नफ़ली रोज़ा रखंदुसि, नफ़ली फ़र्ज़ जी ॻाल्हि नथी हले, नफ़ली रोज़ा रखंदुसि, इफ़्तार कंदुसि, यानी रोज़ो विच में छॾणो न आहे, ॾाहिर रोज़ा रखंदुसि। ई टियों जेको इन वारो साथी रहियो चए थो अड़े ही त मूं नूं बोइ अॻियां वधी विया, आऊं अहिड़ो कमु कयो जेको इन खां पण अॻियां वधां। तर टे चए थो वा अना ला तज़व्वजु निसा, निकाह जे झंझट में पवणो ज न आहे, निकाह की न कंदुसि, सॼी ज़िंदगी अल्लाह जी इबादत करणी है। फजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ई नौजवान अञा पिंड में मशहूर सलाम पिया कई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुॼी आया। प्यारे नबी फरमाया अंतुमुल लज़ीना क़ुल्तुम कज़ा व कज़ा, ए नौजवानो हेर ही ॻाल्हि आं कयां आहियां, अंतुमुल लज़ीना क़ुल्तुम कज़ा व कज़ा, हेर हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं आं कयां आहियां। छा अल्लाह जो रसूल त असां चयो ते, उन वक़्तु प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अमा वल्लाह, सुनो आहे नौजवानो अल्लाह जो कसम, इन्नी लअख़शाकुम लिल्लाहि व अत्क़ाकुम, आऊं मिणी खां वधारे अल्लाह खां दर्जे वारो आहियां, आऊं मिणी खां वधारे मुत्तक़ी परहेज़गार आहियां, ऐं आऊं लेकिन उसल्ली व अरक़ुद, आऊं रात जो नमाज़ पढ़ां थो ऐं सुम्हां पण थो, आऊं नफ़ली रोज़ा रखां पण थो ऐं नफ़ली रोज़ा छॾियां पण थो, इफ़्तार कयां थो। व अना अतज़व्वजु निसा, ऐं आऊं औरतें से निकाह पण कयां थो। सुनो आहे नौजवानो हीरो मुंहिंजो तरीक़ो, फमन रग़िब अन सुन्नती, जे मुझे इन तरीक़े का इन सुन्नत का एराज़ कयो फलैसा मिन्नी, वो असां में जना यानी वो असांजे तरीक़े मथे न आहे। कोन मालूम थियो हदीस सम्झा। हिकिड़ो त मसलो जे नौजवान जो जज़्बो वॾो, नौजवान जो जज़्बो वॾो आहे जे हिकिड़ो नौजवान एतिरे वॾे जे मूंखे सॼी राति नमाज़ पढ़णी आहे, ॿियो नौजवान चए थो मूंखे सॼी ज़िंदगी नफ़ली रोज़ा रखणा आहिनि, ऐं टियों चए थो मूंखे निकाह इतलाह न करणी जी, ॿारहें बच्चनि जो झंझट न सिर्फ़ु अल्लाह जी इबादत कयूं पिया। बहरहाल इन हदीस में जो अहम पॉइंट निकिरंदो पंहिंजी जॻह मथे आहे,
लेकिन हिनी नौजवान जज्बो ने हिकिड़ी तरफ़ असांजा नौजवान पणई हिक ॿिए नूं वधे जी कोशिशि कईंदा कोरे में, गुटके में, दुनिया जे ॿिए तमाशे में। हू जेकॾहिं हेतिरियूं बीड़ियूं पीए थो, हेतिरी सिगरेट पीए थो, हेतिरो नशो करे थो, ऐं अञा पिणु वधारे करे ॾेखारींदुसि। हू जेकॾहिं एसी जी झड़प में हलाए थो त आउं 100 जी झड़प में हलाईंदुसि ऐं पोइ 100 जी झड़प में वेंदो रहे थो। हेॾां ही नौजवान आहिनि। जज़्बो कहिड़ो आहे? ठीकु आहे, जज़्बो वॾो आहे, जज़्बो वॾो आहे, जज़्बे के सलाम है, लेकिन ही अमल उन जो सुन्नत जे ख़िलाफ़ है। प्यारे नबी फरमाया आंजो जज़्बो वॾो आहे, लेकिन आंजो ही अमल सुन्नत जे ख़िलाफ़ है, मुंहिंजे तरीक़े मथे न आहे। ऐं प्यारे नबी पोइ नौजवान खे यादि रखो, मुंहिंजो तरीक़ो हीरो जेको मूं आंखे ॾसियो ही मुंहिंजो तरीक़ो आहे, हिन तरीक़े खां जंहिं एराज़ कयो मुंहुं मिजा न आई। प्यारे नबीअ रद्द करे छॾियो उन जो, जे ना ही तरीक़ो ई न हलंदो। आउं आंखे पुछणु घुरां थो, कईअ बैंक चओ जे भई ही जेको रहिया शइ हीअ बिदत आहे, डिगे बिदत जी निशानियूं थींदियूं, हीअ बिदत रही। चए मौलवी साहिबु इन में वांदो करो आहे, बुक जेकॾहिं 3-4 ॾींहं जेको बुक जेकॾहिं खया मैयत या त क़ब्रिस्तान में उते इज्तिमाही बुक खया भेरा थी करे, या फाता जा बुक जेतिरा ॾींहं वेठा आहियूं उते बुक खणे, जेको अचे पियो बुक खणे पियो। मौलवी साहिबु हिन वांदो करो आहे। आउं आंखे पुछां थो, हिकिड़ो माण्हू सॼी राति नमाज़ पढ़े थो, कहिड़ो वांदो आहे? सॼी राति नमाज़ ताजद पढ़े थो, अलाह जी इबादत, वांदो करो आहे? हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी नफ़ली रोज़ा रखे थो, वांदो करो आहे? वांदो हीअ जे प्यारे नबी जी सुन्नत ते उहो अमल साबित न आहे, अलाह जे नबी न आहे। वांदो हीअ जे कोरो मरणा पढ़ना अॼु पाण वटि थिए, अलाह जे रसूल ज़माने में मरणा पढ़ना न हुआ। वांदो इन शइ जो आहे, अहले इल्म ते मौजूदु आई। हिकिड़ी को अहिड़ी हदीस अल्लाह जो प्यारे पैगंबर जी हयातीअ में कई सहाबा किराम वफ़ात कयूं, प्यारे नबी जो नियाणियूं अल्लाह जी हयाती नबी जी हयातीअ में जेको वफ़ात करे वियूं, सहाबा किराम वफ़ात कयूं, ऐं ख़ुदि अल्लाह जो प्यारो पैगंबर दुनिया में रख़्स थी विया। किथे फाता जा बुक हुआ? हिकिड़ी हदीस साबित कयो जे 3 ॾींहं तक़रीरूं थियूं हुए, या सहाबा किराम जेको आयो हुयसि बुक खयूं हुए, साबित कयो। ना ई कयूं त पाण कुरेला कयूं था, चाहे अजर लाइ करे सवाब लाइ करे, त कोरो इन अजर ऐं सवाब जी ख़बर आहे सहाबा किराम खे, अल्लाह जे नबीअ खे न हुई जेको अॼु पाण खे ख़बर आहे अजर ऐं सवाब लाइ करे। ऐं अजर सवाब जी ॻाल्हि आहे वई आहे त वॾे अफ़सोस सां चवणो पए थो जे इन बुकनि जो मूंखे त नथी ख़बर पए जे केतिरो अजर ऐं सवाब मैयत खे मिलंदो हूंदो। पाण इन बुकनि जो अंदाज़ो ई लॻाए सघो था जे हिकिड़ो त शइ सुन्नत खां ईअं साबित न आई त बिदत रही। से पाण में जेको ई बुक खणे था, इन बुकनि जो हाल ई आहे जे आउं 2-3 जेको हिकिड़ी ताज़ीद में वियोसि हुते, तर अल्लाह इन ॻाल्हि जो गवाह आहे, उन जे बुकनि जो हाल सुनिजा ने मूं इहा जी नसीहत कई वई मुंहिंजो भई हीअ शइ साबित न आहे ने पाण हीअं जेको माण्हू अचे से जेतिरा ॾींहं पाण वेठा हुअणु हीअ बुक खणो, अल्लाह जे रसूल वटि साबित न, पाण खे न कयो की भई नसीहत जूं ॻाल्हियूं हलायूं पिए। तंहिं शइ उन ई विच में जेको आहे 2 भाउ हुते आया ने शेख हिते अज़हरी साहिबु वेठा आहीं, इन जे बुकनि जो हाल अची करे हाणे बुक खणे त केतिरी वार, इन में कंहिं क़िस्म जी कोई ज़ियादती या वधारो घटारो न आहे। अची करे हुते वेठा, हथ बथ न ॾिनो ऐं डायरेक्ट आउं ई सम्झां थो जे शायदि 15-20 सेकेंड पण बुक की न खयो न, सम्झा कोरो पढ़िया मुंहिंजे माशाअल्लाह ही त मई त डायरेक्ट लॻभॻि जन्नत में पुॼी वेंदो। कोरो पढ़िया कोरो वारी वञी बुके में जा तेरे उते ई चयो मुंहिंजो नारियो हिन खे 100 ॾेई पुछजा जे पढ़िया कोरो आयो। पोइ वीचारा शर्मिंदा थिया, चए सची ॻाल्हि आहे त इहा शइ रही। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा किराम, ताबईन, तबे ताबईन, इन्हीं वटां इहा शइ न आहे, इहा अमल थियो त पाण पुछे कोरेला कयूं। ई मरणे जो हाल आहे ऐं पढ़ण में पण ईअं जई, पढ़ण में पण हज़ारों बिदतूं आहिनि। कोरो मरणा ऐं पढ़णा अल्लाह जे रसूल ज़माने में न हुआ प्यारे नबी न आहे कि पाण कोरेला कयूं। लिहाज़ा जेकॾहिं पिंड खे अहले सुन्नत वल जमात तरफ़ां मनसूब कयूं था त इहे शयूं पाण खे छॾणियूं पवंदियूं। इहे शयूं मड़े दीन जे नाले मथे बिदत ऐं खुराफ़ात आहे, चाहे मरणे में हुजे तो पढ़ने में ई मड़े शयूं पाण खे छॾणियूं पवंदियूं। ऐं सहाबा किराम बिदत खे ॾिसंदा हुआ त उनखे गैरत अची वेंदी हुई, रोकींदा हुआ बिदत खे। अॼु त अफ़सोस थी थो जे हिकिड़ो त बिदत कयूं ऐं डटाईअ से वरी बिदत जे ख़िलाफ़ जेकॾहिं को माण्हू कुछे त पाण खे रिस थी चए यार हाणे त मड़े जेको कढंदा अचनि, हर वस्तु कढंदा अचनि।
कंहिंजी ताक़त ना ये दीन मका का शइ कढी सघे कि दीन मका शइ दाख़िल करे सघे। साहबा किराम खे गैरत थींदी हुई जरा को बिदत ॾिसंदा हुआ। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अम्मा आयशा जे हुजरे में वेठा आहीं, ॾिठो जे माण्हूअ चंद माण्हू इशराक जी नमाज़ सुबुह जो जेको नमाज़ पाण पढ़ो सॼी मथे निकिरी तरह इशराक जी नमाज़ ई माण्हू अमुक जमात से पढ़िया पे, जमात से, हालांकि पाण खे ख़बर जे इशराक जी नमाज़ त अकेलो माण्हू पढ़े, जमात से न आई, तर अमुक माण्हू जेको इशराक जी नमाज़ जमात से पढ़िया पे। अब्दुल्ला बिन उमर के पुछियो माण्हू जी भाई ही नमाज़ नारा माण्हू जमात से पढ़े पिया, तर चई बिदत है। अब्दुल्ला बिन फौरन चए ही बिदत है, नमाज बिदत न आई, यानी ही जो जमात से जो पढ़े पिया ये बिदत शइ रही। ने हज़रत अबू मूसा अशरी अमुक माण्हू खे ॾिठे त मस्जिद में वेठा आहीं, गोल दायरो बनाए करे हीअं 5-7 माण्हू हिते वेठा आहीं, ॿिया हिते वेठा आहीं, हिते वेठा आहीं, ऐं मड़े जो उन में हिकिड़ो माण्हू उन खे चए पियो हलिलू मिया वसबियू मिया वकबिरू मिया, 100 दफ़ा मड़े अबा चओ अल्लाह अकबर चओ, वांदो करो आहे, हर कम ईअं कयो आहे, हिन में मोल साहिब करो गुनाह करो आहे, इन में वांदो करे बुख खणला त करो वांदो आहे। हाणे ही माण्हू मस्जिद में वेठा आहीं अल्लाह जो ज़िक्र कयूं पिया, उन में हिकिड़ो माण्हू चए थो 100 दफ़ा चओ सुभान अल्लाह 100 दफ़ा चओ अल्लाह अकबर, इन ककरी मथे सारी पिया अल्लाह जो ज़िक्र। अबू मूसा अशरी जरा ॾिठे तर अड़े ही माण्हू कोरो कयूं था, पिंड जरा कीअं उन मथे फतो न लॻाए, नको उन खे की चए अब्दुल्ला बिन मसूद वटि विया। अब्दुल्ला बिन मसूद खे चए साहिब मस्जिद में अमुक माण्हू हीअं वेठा आहिनि, हिन क़िस्म जो माजरो सॼो वाक़ियो सुणाए। तर अब्दुल्ला बिन मसूद उन खे अबू मूसा अशरी खे चए पोइ तो उन खे कीअं चए न, चए मूं कीअं न चयो, बल्कि मूं आंजी वाट न रही, आंजे फतवे जो मूं इंतज़ारु कयो जे ऐं कोरो पंहिंजे अखियुनि से हली हुते नारियो जे माण्हू कोरो कयूं था। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला उते वञी नारियो त ही माण्हू जेको आहे लॻा पिया ज़िक्र वॾे सर अल्लाह अकबर सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद उन खे चई ही भई कोरो आहे, हीअं ई कोरो कया पिया। तर उन कोर चयो या अबा अब्दुर्रहमान ऐं अबू अब्दुर्रहमान ऐं अब्दुल्ला बिन मसूद असां अल्लाह जो ज़िक्र कयूं पिया, असां अल्लाह जो ज़िक्र इन मथे सारियूं पिया इन ककरी मथे। तर अब्दुल्ला बिन मसूद चए पिन जा गुनाह सारियो, पिन जा गुनाह सारियो, वाए हुकुम या उम्मत मोहम्मद, अफ़सोस है आमद आहे उम्मत मोहम्मद, ऐं हेतिरा जल्दी हलाकत जी तरफ़ वेंदा रहिया। आंजे दरमियान साहबा किराम जी घाटी जमात मौजूद है, अल्लाह जे रसूल जे लिहाज़ जा जुना न आई त उनजा ठां जुड़िया न आई, तंहिंखां मांदई ऐं हलाकत ऐं बर्बादी ॾे वञो पिया। करो ही आंजो तरीक़ो प्यारे नबी तरीक़े खे वधारे पर जेको ख़ासो आहे बहितर आहे, या ऐं ज़लालत गुमराही जो को दरवाज़ो ही खोलियो पिया। अब्दुल्ला बिन मसूद विड़ियो उन खे जी ही ज़लालत गुमराही जो दरवाज़ो ही खोलियो पिया। हीअं वॾे सर अड़े ज़िक्र अल्लाह जे रसूल ज़माने में असां पण कईंदा हुआसीं, लेकिन हीअं वॾे सर पार ही खणो पिया, वॾे सर अल्लाह जो ज़िक्र ही किथे साबित है, बंदि कयो इहो शइ, ही ज़लालत गुमराही जो दरवाज़ो आहे। जी अॻे पाण वटि जेको आहे क़दर जी राति में जागण राति वञो, वॾे सर हिकिड़ो माण्हू चए अल्लाह अकबर, ॿिया मड़े वॾे सर पार खणे पुठियां। भाई जिक्र तैर पण हो, जिक्र जी मनाई नहीं, जिक्र कयो केतिरो ॾींहं राति अल्लाह जो जिक्र कयो, लेकिन ही वॾे सर जिक्र करणो, टूलियूं बनाए करे जिक्र करणो ना ही साबित कुरला पां कयूं। इहा हर अमल इन लाइ करे ताकड़ी लगानी पवंदी जेको प्यारे नबी जी सुन्नत से अमल साबित है, आयत अखी मथे ना ही तो भले 100 वर त माण्हू कई पिया, वो अमल मरदूद है, रद्द है। वो अमल हर अमल खे इएं जोखणो पवंदो। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु हमेशा चवंदा हुआ इत्तबिउ, पैरवी कयो, इत्तिबा कयो, वला तब्तदिउ, बिदतूं न कयो दीन में, फ़क़त कुफ़ीतुम अला करे कुरान हदीस काफ़ी है। साहबा किराम गैरत थींदी हुई, रोकींदा हुआ बिदत खे, को माण्हू सुन्नत जे ख़िलाफ़ कम करे रोकींदा हुआ। मरवान जहिड़ो ईद कम पाण मिड़ी खे ख़बर है जे ईद जो जेको आहे ईद जी नमाज़ पाण पढ़ूं त पहिरीं 2 रकातूं सुन्नत पढ़ंदा, तंहिंखां पुठियां ख़ुतबो आहे। अब्दुल्ला बिन अब्बास चए थो ऐं अल्लाह जे रसूल पुठियां, अबू बकर पुठियां, उमर पुठियां, उस्मान पुठियां रज़ी अल्लाह अजमईन, इन्ही पुठियां ईद जी नमाज़ असां पढ़ियासीं। ई माण्हू हमेशा अल्लाह जो प्यारो पैगंबर पण ने खुलफाए राशिदीन ई हमेशा जेको आहे पहिरीं नमाज़ पढ़ंदा हुआ, पुठियां ख़ुतबो ॾींदा हुआ। लेकिन जरा मरवान जो ज़मानो आयो त मरवान वञी पहिरीं ख़ुतबो ॾिने ते ऐं पुठियां जेको आहे असे नमाज़। तैर हिकिड़ो साहबी हुते जेको उनखे रोके थो, चए थो भई हीअं न, हीअं ई कोन कयो था, अल्लाह जे रसूल जी सुन्नत इहा जे पहिरीं नमाज़ पुठियां ख़ुतबो आहे। तैर मरवान चवनि त कतुरिक, जे उहा शइ छॾी, उहो जेको आहे टाइम पूरो थी रहियो, उहो तैरां ई कईंदा हुआ। भले हाणे त जेको आहे वक़्तु बदिली वियो आहे, ने ॾिसो पिया जे माहौल किन क़िस्म जो आहे, ने हाणे हीअ शइ हलंदी। तैर जेको आहे रोके जी सभा कयमि, रोकियो जे न हीअं असां तो कीअं करणु ईंदासूं।
त अॼु पाण जेके बिदतूं ऐं दीन जे नाले में थी पयूं पाण खे रोको खपे माड़ो ई कोन खां ने उन बिदत खां बचियो खपे। पंहिंजी निस्बत वॾा वॾा दावा जे कहिड़े जे साहिब अहले हदीस जूं क़ुरान हदीस तरफ़ असांजी निस्बत आहे ने पंहिंजो मरण पढ़ण दुनिया जे ॿिए मामलात में कई क़िस्म जूं पाण बिदतनि जा शिकार बनी वेठा आहियूं। पाण गैर को ॿिए मथे था कुफ्र जा वॾा वॾा फतवा पाण लॻायूं था। पाण मथे केरु माण्हू फतवो लॻाईंदो? पिंड मथे पण को फतवो लॻायो। लिहाज़ा मुंहिंजा अज़ीज़ो दीन उहो आहे जेको क़ुरान हदीस में क़ुरान ऐं सुन्नत ई असल दीन है। तंहिंखां सवाइ जेकी शयूं आहिनि ई मरे बिदतूं आहिनि ने बिदत ऐं खुराफ़ा जेको आहे से गुमराही आहे ने गुमराही जन्नत में खणी वेंदी। इतला करे पाण खे इन मिणी चाहे मरण में चाहे पढ़ने में जेकी बिदतूं खुराफ़ातूं इन बिदत खे पाण खे छॾियो खपे ऐं सुन्नत में निजात आहे। इमाम दारुल हिजरा इमाम मालिक रहमहुल्लाह सुन्नत जी मिसाल ॾेई करे चयो जे असुन्नतो सफ़ीनतो नूह अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सुन्नतूं ई नूह अलैहिस्सलाम जी कश्ती आहे। मन रकिबहा नजा वमन तखल्लफ़ अना गरक जेको इन कश्तीअ में इन ॿीड़ी में सवार थी वियो उनखे निजात मिली वई ऐं जेको पुठियां रही वियो उहो गरक थी वियो। वाखिरो दावा।